अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे इन ख़ुशी प्रोग्राम में आऊं अवां जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवां जी समातुन में अवां खे भलीकार चवां थो। सामीन, अॼु सिंध जे अदीब लेखक साईं जामी चांडियो जो लेख सिंध जे पाकिस्तान में शमूलियत जो तारीख़ी पस मंज़र जेको अवां ॾो पेश करे रहिया आहियूं। ऑल इंडिया मुस्लिम लीग जे 1930 वारे इजलास में सर इक़बाल पहिरियों भेरो पंहिंजो तसवर पेश कयो। मां हिते इहा ॻाल्हि बि वाज़े कंदो हलां त सर इक़बाल बेतौर हिकु शाइर बहितरीन शाइर हुयो, पर हिकु सियासतदान जे साफ़ ऐं ईमानदार माण्हू न हो। समूरनि कमज़ोरियुनि जे बावजूदि तमामु सुठो शाइर हो। उन 1930 वारे इजलास में सर इक़बाल चयो त सिंध पंजाब सरहद ऐं बलोचिस्तान खे गॾाए, यानी एमलगमेट करे, माना उन्हनि क़ौमनि जो वजूद ख़तमु करे उन्हनि खे मिलाए हिकु मुसलमान अक्सरियती आबादी वारे रियासत क़ाइमु करे ॾिनी वञे। हुन चयो त वी वांट अ मुस्लिम मेजॉरिटी स्टेट ईदर विद इन द बाउंड्रीज़ ऑफ ब्रिटिश इंडिया और विदाउट द ब्रिटिश इंडिया। असांखे मुस्लिम अक्सरियती आबादी जा ही 4 सूबा गॾाए हिकिड़ी स्टेट ठाही ॾियो, पोइ उहा ब्रिटिश शहनशाहियत जे अंदरि हुजे या उन खां ॿाहिरि। उन ॻाल्हि जे ख़िलाफ़ बि न हो त अंग्रेज़ हिते न रहे। हिन इहो पिए चाहियो त अंग्रेज़ हुजे त भले हुजे, पर असांखे हिन क़िस्म जी रियासत ठाहे ॾियो। जेतोणीकि उन 1930 वारे इजलास जो फोरम बि पूरो न हुयो, तंहिं हूंदे बि मौजूदु मेंबरनि तरफ़ां सर इक़बाल जी उन तस्वर जी मुखालिफ़त कई वई। उते सभिनी चयो हो त ग्रेटर पंजाब जे ठहण जी ॻाल्हि आहे। अॼोको 1971 खां पोइ वारो ही पाकिस्तान सर अलामा इक़बाल जे इन ग्रेटर पंजाब वारो पाकिस्तान आहे, जंहिंमें सिंध पंजाब सरहद ऐं बलोचिस्तान जे शामिल हुअण जी ॻाल्हि कई वई हुई, ऐं जंहिंजे इन इजलास में ई ज़बरदस्त मुखालिफ़त थी हुई, जंहिंखे पंजाब जे मेंबरनि खां सवाइ कंहिं बि क़बूल न कयो हो। उहा ॻाल्हि खणी मुस्लिम लीग जॾहिं 1937 ईस्वीअ में इलेक्शन में कई वई त उनखे वोट ई न मिलिया। 23 मार्च 1940 ईस्वीअ में जॾहिं मिंटो पार्क लाहौर में मुस्लिम लीग जो इजलास थियो, उनमें हिकु ठहराव पेश थियो त जेके रियासतूं हिन नए ठहंदड़ मुल्क पाकिस्तान में शामिल थींदा, उहे सेवरजन एंड एटोनोमस स्टेटस जे हैसियत रखंदड़ हूंदा, यानी उहे रियासतूं मुकमल ख़ुदि मुख्तियार ऐं आज़ाद ममलिकतूं हूंदियूं, सवाइ करंसी, फॉरेन अफेयर ऐं मिलिट्री जे जेके मर्कज़ वटि हूंदा। अगरि उन्हनि रथियल क़ानून मुताबिक़ 40 सालनि ताईं अहिड़ो ई मुल्क न ठहियो ऐं अमल न कयो वेंदो त पोइ शामिल थियल रियासतुनि मां हर हिक खे पूरो हक़ हूंदो त पोइ बि गॾु रहनि या अलॻि थी वञनि। जेकॾहिं का रियासत अलॻिगी चाहींदी त उनखे उन वक़्त जी फ़ौज जी सिक्योरिटी ॾेई अलॻि थियण जो हक़ ॾिनो वेंदो। इन इजलास जी सदारत क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह कई। जनाह तमामु वॾो क़ानूनदान हो। हुनखे चङी तरह ख़बर हुई त ख़ुदि मुख्तियार ममलिकतनि जो मतिलबु छा हूंदो आहे। जनाह जंहिं पाए जो क़ानूनदान हो, खेसि चङी तरह ख़बर हुई त हू छा पियो चवे। ऐं जॾहिं हुन सेवरजन एंड एटोनमस स्टेटस जी ॻाल्हि पे कई, तॾहिं बि खेसि ख़बर हुई त आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार ममलिकतूं छा थींदियूं आहिनि। इहो सॼो पस मंज़र हो। हाणे असां हिन ॻाल्हि ते सोचूं त आख़िर सिंध छा लाइ हिन मुल्क में शमूलियत इख़्तियार करे पई ऐं कहिड़े शर्तनि ते सिंध जे अॻुवाणनि हिन तइ थियल मुआहिदनि जे करे उन मुल्क जी हिमायत पई कई ऐं सभ खां अॻु सिंध असेंबली इन पाकिस्तान में शमूलियत जे हक़ में ठहराव पास कयो। सामाईन, ही लेख सिंध जे अदीब साईं जामी चांडियो लिखियलु हुयो, जंहिंजो उनवान हुयो सिंध जे पाकिस्तान में शमूलियत जो तारीख़ी पस मंज़र। सामाईन, हाणे पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो।
सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।